ईद खां अॻु जोया बिरादरी ऐं जुनेजा बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार सां क़तल थियल अब्दुल मालिक जोयो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ जोया बिरादरी जो औरतुनि ऐं मर्दनि जो पुलिस ख़िलाफ़ रतोदरो प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो। निटण समय धरणो हुयो वियो। मुज़ाहिरीन में मक़तूल जो पीउ अब्दुल ख़ालिक जोयो, हलीमा ख़ातून, उमराए ख़ातून, हशमा ख़ातून, मुख्तियार ख़ातून, गुलाब ख़ातून, नजमा ख़ातून ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ईद राति असांजे ॿिनि माण्हुनि मथां फायरिंग कई वई, जंहिंमें ॼणू क़तल थी वियो ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो, जंहिंजी FIR रतोदरो थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। पैसा वठी उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण में पूरी आहे। जॾहिं त माण्हू बि असांजा क़तल थियल आहिनि, दाद फ़रियाद बि असां सां नथो कयो वञे। असां वस वारनि खे अपील करियूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे, कातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। रिपोर्ट हादी बख्श नूनारी, सोनी सिंध न्यूज़, रतोदरो।